जी जेको मुंहिंजो कल बयानु हलियो आहे उहो मूं जॾहिं शुरू में ॻाल्हि कई ममता शाह जे हवाले सां शाहिद आश्राम ते धमकी ॾिनी त अॻियां मूं इहो बि ॿुधायो हुयो कि ममता शाह मूंखे तमामु घणो इज़त ॾिनी ऐं उहे मूं वटि आया पाण लंघी करे इहो सभु ॿुधण खां पोइ ऐं हुननि मूंखे पंहिंजी नियाणी करे सॾियो ऐं मूंखे इहो बिल्कुलु यकीन दहानी हुननि ॾिराई कि अॼु तव्हांखे असां मां कोई ख़तरो न आहे ऐं तव्हां असांजी नियाणी आहियो भेण आहियो असीं साम्हूं आहियूं बल्कि असीं तव्हांजी हिफ़ाज़त ते मामूर आहियूं तव्हांखे कोई गज़न या कोई नुक़सानु न पहुचंदो असां मां त हरगिज़ बि न तंहिंजे करे इहो मुंहिंजो बयानु शायदि कटिजी वियो बाक़ी जेकी अधु बयानु हलियो त उन मां ग़लतफ़हमी पैदा थी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे ममता शाह त बहितरीनु इंसानु आहे ऐं मूंखे उन्हनि मां कोई ख़तरो न आहे बल्कि आउं त मुतमइन आहियां कि हू मुंहिंजे मामले में मदद कंदा जेकी मुंहिंजे हिन बयान सां साईं ममता शाह खे जेका तकलीफ़ पइजी आहे उनजी आउं माफ़ी थी घुरां माज़रत थी कयां छो त मुंहिंजो अहिड़ो को मक़सदु न हुयो कि जंहिंसां ममता शाह खे तकलीफ़ पइजे इहो त उन्हनि जो बयानु हुयो कि इहे ईअं कंदा जॾहिं त ममता शाह जी तरफ़ खां मूंखे इहा सपोर्ट मिली कि हू मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कंदा हर क़िस्म जो ऐं हिन वाक़े खां पोइ त वधीक ई हू मूंसां गॾु आहिनि मुंहिंजी सपोर्ट में आहिनि ऐं आउं बिल्कुलु मुतमइन आहियां कि हाणे हिते मूंखे इन इलाइक़े में कहिड़ी बि क़िस्म जी का तकलीफ़ न पहुचंदी।